ये उथाईंदा रहंदा आहिनि पर कैनाल ठहंदा ई कोन। पीपल्स पार्टी कॾहिं बि सपोर्ट न कंदी। केनाल वारे मसइले ते वरी अगरि हिननि इशू खयो आहे त हाणे ज़ाहिर आहे वफ़ाक़ में जेके ॻाल्हियूं थियनि पियूं सिंध वारनि त पंहिंजो मौक़ुफ़ ॾेई छॾियो आहे केनाल ते। बाक़ी हाणे वफ़ाक़ वारा सोचे वठनि त उन्हनि खे छा करिणो आहे, छो जो पाकिस्तान जो ऐं सिंध जो सवाल आहे, पाणी जो सवाल आहे। मुंहिंजे ख़्याल में हिन ते जस्टिस थियणु खपे। सिंध का पहले भी मौक़िफ़ था, अभी भी मौक़िफ़ है कि कोई कनाल नहीं बनेगी। सिंध के इंडस के ऊपर जो है इसका कोई समझौता नहीं किया जाएगा। ये बड़ी कैटेगोरिकली चेयरमैन ने भी ये बात कह दी है और सिंध का एक एक शहरी, एक एक रूरल इलाके में रहने वाला सब इस बात पे मुत्तफ़िक़ है। मुंहिंजे ख़्याल में इहो मामिलो दफ़न थी चुको आहे, छो जो सिधी सिधी ॻाल्हि आहे त सिंधी जो मौक़िफ़, सिंधी अवाम जो मौक़िफ़ इन ते अची चुको आहे ऐं जंहिं मौक़िफ़ खे तस्लीम कंदे इन केनाल जे मनसूबे खे रद्द कयो वियो। सही। ऐं आउं सम्झां थो त हींअर चंद माण्हू पंहिंजी ख़ाली सियासत चमकाइण जे लाइ ऐं अहिड़ा इशूज़ जेके तव्हांजे साम्हूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अचनि था, जिन जो बुनियादु कोई न आहे, जेके थियणा न आहिनि ऐं जेके सिर्फ़ु हिकिड़ा कुझु शयुनि ते परदो विझण लाइ ॻाल्हियूं आहिनि। तो आउं सम्झां थो त सिंधी जी अवाम हिन खे रद्द करे चुको आहे। वरी बि जेकॾहिं कंहिं बि फोरम ते इहा ॻाल्हि अचे थी त भरपूर नमूने सां आवाज़ उथंदो, भरपूर नमूने उन मुखालफ़त कंदी। ऐं बिलावल साहब, CM साहब ऐं पीपल्स पार्टी क़यादत इन जे ख़िलाफ़ु पंहिंजो चिटो मौक़िफ़ ॾेई चुकी आहे। थैंक यू।